वज़ीर आज़म शहबाज शरीफ इंडस हाईवे समेत मुख्तलिफ मनसूबन जो इफ्तिताह करे छॾियो। डेरा गाज़ी खान में कैंसर अस्पताल, राजनपुर में यूनिवर्सिटी ठाहिण, बिजली के बिलन में वधीक रिलीफ ॾियण जो ऐलान। डीजी खान में जलसे के ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो तो पाकिस्तान के तबाह करण लाइ ॾींहं राति साज़िशूं थियनि पयूं। ख़ारजी ताक़तूं पाकिस्तान के नुक़सान पहुचाए चाहिनि थियूं। खैबर पख्तूनख्वा में बलोचिस्तान में दहशतगर्दी जारी है। दहशतगर्दी के खात्मे ताईं मुल्क तरक्की नथो करे सके। नवाज शरीफ रियासत बचाइण लाइ सियासत कुर्बान करे छॾी। इक़्तिदार संभालियो तो महांगाई रुस्ते हुई। हुकूमती कदमनि बाद महांगाई 48% खां घटि थी 2.4% ते पहुती आहे। व्याज जी शरह 12% ते आंदी वई आहे। तरक़ी पाकिस्तान जो मुक़दर बणिजी चुको आहे। गॾिजी महिनत करे भारत खां बि अॻिते निकिरंदा। गवर्नर हाउस लाहौर में वॾी गॾिजाणी जूं तयारियूं। सदर आसिफ रिज़ादारी अॼु लाहौर पहुचंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं सदर विच में मुलाक़ात जा बि इम्कान। सदर आसिफ रिज़ादारी मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियतनि सां बि मुलाक़ातूं कंदो। IMF जो वफ़द सुभाणे पाकिस्तान पहुचंदो। सूमर खां ॻाल्हियूं थींदियूं। IMF तरफ़ां ईंदड़ माली साल जे बजट में नओं टैक्स लॻाइण जी तजवीज़। कार्बन लेवी लागू करण खे लाज़मी करार ॾेई छॾियो। ज़रिए जो चवणु आहे त IMF वफ़द सां ॻाल्हियुनि दौरान शुरूआती मसवदे ते ॻाल्हियूं थींदियूं। वफ़द वफ़ाक़ी सूबनि सां टेक्निकल सतह ते ॻाल्हियूं कंदो। ग्रीन बजटिंग, क्लाइमेट स्पेडिंग ते टैगिंग, पैकिंग ऐं रिपोर्टिंग ते ॻाल्हियूं कई वेंदियूं। कार्बन लेवी लागू करण, इलेक्ट्रिक गाॾियुनि ऐं सब्सिडी बाबति ॻाल्हियूं कई वेंदियूं। 4.5 वरहनि ताईं दफ़े टोले मुल्की मईशत जो बेड़ो बोड़ियो ऐं आवाम का रोज़गार खसियो। फितने ऐं बिगोड़ जी सियासत मुल्क के तबाही तरफ़ थी कयो। मईशत तबाह कंदड़ दिशा खां सवाल कनि पिया। पंजाब जी सीनियर वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त फितने ऐं बिगोड़ जी सियासत ते यकीन न रखंदा आहिनि। काई सवाल कयो त लोड शेडिंग ख़त्म करे मईशत के पेरनि ते कीअं बीहारियो। स्टॉक एक्सचेंज नई तारीख़ रक़म करे पई। व्याज जी शरह घटिजण सां सीड़पकारनि जो एतमाद वधे पियो। मुल्क के वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं मरियम नवाज़ खे नाज़ आहे। सिंध हुकूमत ऐं टोरंटो मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटी विच में तालीमी भाईवारी वधाइण ते इतफ़ाक़। सीनियर वज़ीर शर्जिलिना मेमण जी सदारत हेठि VCC टोरंटोपॉलिटन यूनिवर्सिटी जे वफ़द सां मुलाक़ात। तालीमी मैदान में सहकार वधाइण ऐं तहक़ीक़ी भाईवारी ते ख़्यालनि जी ॾे वठि। मुलाक़ात दौरान सिंध ऐं कैनेडियन इदारे विच में तालीमी मनसूबनि जे हवाले सां ॻाल्हियूं। शर्जिलिना मेमण जो चवणु आहे त हुकूमत सनत ऐं अकेडमिया विच में पैदा थियल ख़ाल ख़त्म करण वक़्त जी ज़रूरत आहे। जिना हाउस ऐं स्क्री टावर हमले केस में पीटी अकबर शाह में कुरैशी जी बुरी ज़मानत में वाद। दहशतगर्दी टोड़ अदालत जे एडमिन जज मंज़र अली गुल केस जी ॿुधणी कई। शाह में कुरैशी खे पेश न कयो पियो। संदसि रिमांड पेपर अदालत में पेश कयो पियो। अदालत शाह में कुरैशी जी बुरी ज़मानत में 9 अप्रैल ताईं वाद कंदे केस जो रिकॉर्ड ऐं जांच रिपोर्टूं तलब करे वरितियूं। मुस्तफ़ा आमिर कत्ल केस मुख्य जवाबदारनि जी जिस्मानी रिमांड में 5 ॾींहनि जी वाद। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में मुस्तफ़ा आमिर कत्ल केस जी ॿुधणी। अदालत जवाबदार अरमकान शिराज जे जिस्मानी रिमांड में 5 ॾींहनि जी वाद कंदे अॻिराई रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत हुकुम ॾींदे चयो त ॿिन्ही जवाबदारनि जो मेडिकल कराए रिपोर्ट पेश कई वञे। अदालत तरफ़ां ॿिन्ही जवाबदारनि सां मुलाक़ात लाइ दाख़िल दरख़्वास्त सूरत। रानीपुर भैसा कौमी शहर ते वेन जे टक्कर में शागिर्दाणी फौत, 2 ज़ख़्मी। ॻोठ अलियाबाद पर तेज़ रफ़्तार वेन रोड पार करे स्कूल पींदड़ शागिर्दनि मथां चढ़ी वई। हादसे में शागिर्दाणी आलिया सुलगी फौत थी वई। शागिर्द माशूक खे हिरासत में वठंदे वेन खे पंहिंजी तहवीज़ में वठी छॾियो। बादी बरसात चई पोरितनि जे कखामन घरनि खे बाहि लॻण सबबि तले सड़ी रख। ॻोठ अला रखियो मरी में भील बिरादरी जे कखामन घरनि खे बाहि लॻी वई।
लोंग पप्पू नारो चुमो ऐं मिठो भील जे घरनि में पियल सामान सड़ी पियो। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि चौपायो माल बि सड़ी मरी पियो आहे। बाहुर कई वञे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो नस्ल परस्तराणु कदम। डोनाल्ड ट्रंप कारे नस्ल के अमेरिकी चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल चार्ल्स ब्राउन के उहदे तां हटाए छॾियो। एयरफोर्स जो लेफ्टिनेंट जनरल डेन रॉसन के नओं चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ मुक़रर। ट्रंप इंतजामिया पारां बसापारे खातिमा 5000 माण्हुनि खे निकाली ॾियण जूं बि तयारियूं। आलमी मुखालिफ़त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो गज़ा में फ़लस्तीनियुनि खे निकाली ॾियण वारी तजवीज़ तां यूटर्न संदसि समलाहियत गज़ा बाबति संदसि मनसूबो असराइतो आहे, पर हू उन ते अमल न कंदो। ताक़त जे ज़ोर ते कॾहिं बि कब्ज़ो न कयो वेंदो। हू मिस्र उर्दन जे रद्दअमल ते हैरत में आहे। अमेरिका यूक्रेन जंग ते पंहिंजो खज़ानो लुटाए छॾियो। जंग ख़त्म करण लाइ प्यूटन यूक्रेनी सदर खे ॿिए ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। लखे माण्हुनि जो क़त्लेआम नथा चाहिनि। आईसीसी चैंपियन ट्रॉफी में ऑस्ट्रेलिया इंग्लैंड आमू साम्हूं। ऑस्ट्रेलिया तरफां टॉस खटी इंग्लैंड के बैटिंग की दावत। पाकिस्तान ऐं भारत विच में मुक़ाबलो सुभाणे दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम में थींदो। ॿिन्ही मुल्कनि जूं टीमूं अॼु दुबई में ट्रेनिंग कंदियूं।